जदीद सिंधी शायरी में गज़ल जो सुहिणो शाइर ऐं उस्ताद साईंदाद सांद वलद मोहम्मद हसन सांद 1 मार्च 1960 ते ॻोठ मटारे सांद तालके मिठी ज़िले थरपारकर में जनम वरितो। शुरूआती तालीम ॻोठ में हासिल करण बाद मैट्रिक नवकोट हाई स्कूल में 1976 में फर्स्ट क्लास में पास कयाई ऐं 1985 ईस्वी में MA सिंधी अदब फर्स्ट क्लास फर्स्ट पोजीशन में सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में हासिल करे अमली ज़िंदगीअ जो आगाज़ लेक्चरार तौर 1986 में कयाई। साईंदाद सांद 2 दफ़ा गवर्नमेंट डिग्री कॉलेज मिठी जो प्रिंसिपाल ऐं 1 दफ़ो डिग्री कॉलेज डेपरो जे प्रिंसिपाल जे उहिदे ते रही चुको आहे। हुन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तालीम ऐं तदरीस जे अमल में कॉलेज जे हज़ारे शागिर्दनि खे इल्म सां रुशनास कराए 28 फरवरी 2017 ते रिटायरमेंट वरिती। साईंदाद सांद शाइरीअ जी हर सिन्फ़ ते तबाह आज़माई कई आहे। संदसि शाइरी मुख़्तलिफ़ अख़बारनि तोड़े इल्मी ऐं अदबी रिसालनि में छपिजी चुकी आहे। संदसि शाइरीअ में अवामी रंग वधीक नुमाया आहे। इहो ई सबबु आहे जो हुनजी शाइरी केतिरनि फ़नकारनि ऐं फ़नकारनि ॻाए ख़ूब दाद हासिल कयो आहे। साईंदाद सांद जा गीत ऐं गज़ल अवाम जे दिलनि जी तर्जुमानी कनि था। संदसि मशहूरु कलामनि में अवीं यादि आया त ॻोड़ा ॻड़ी पिया, को त अहिड़ो हुजे जॾहिं चूड़ी छॾे छिमको ऐं ॻाढ़ो जोड़ो पातल हूंदो शामिल आहिनि। पंहिंजे मिज़ाज में इंतहाई घणो नफ़ीस ऐं हसास तबियत रखंदड़ ही उहो शख़्स आहे जंहिंजी शाइरी आम लोकनि जा माण्हू बि फौज़िया सुमरो, सादिक फ़क़ीर, अलाह ॾिनो जोणे जो, करीम फ़क़ीर, रजीब फ़क़ीर ऐं रफ़ीक फ़क़ीर जे आवाज़ में वॾी दिलचस्पी सां ॿुधनि था ऐं सिंध जो पढ़ियल लिखियल तबिको पिणु हिन जी शाइरीअ जो मदाह रहियो आहे। संदसि शाइरीअ जा 3 मजमुआ ॻोढ़नि ॻाल्हायो, सिंध कुरो खेतर जियां, दिल जी तारीख़ छपिजी पधिरा थिया आहिनि। उनखां सवाइ संदसि नसरी ख़यालनि ऐं इंटरव्यूअनि ते मुश्तमिल किताब ख़यालनि जा पखी पिणु छपिजी पधिरो थियो आहे। साईंदाद सांद सिंध जे इल्मी अदबी लॾे में हिकु गैर तकरारी माण्हू रहियो। हू पंहिंजी शख़्सियत जे जौहर में हिकु ख़ुददार शाइर हो। हू मन जो मौजी माण्हू हो। हुनजी शाइरी में हिकु वसी इंस्पायरेशन पिणु हुई। हू सिंधी ॿोली जो पुख़्तो शाइर हो। ख़ैर शाइरी जी हर सिन्फ़ ते चङो ख़ासो दस्तरस हासिल हो। हू हिकु नक़ाद जी हैसियत सां सिंधी शाइरीअ जी हर सिन्फ़ ते ख़ूबसूरती सां ॻाल्हाए सघे पियो। हुनखे ख़बर हुई त सिंधी शाइरीअ जी जिदत जा रंग कहिड़ा आहिनि ऐं हिन वक़्तु सिंधी शाइरी जो मयार कहिड़े मोड़ ते बीठल आहे। साईंदाद सांद जी शाइरी जा अक्सर गीत ऐं गज़ल मौसीक़ी जे रिधम जे तसलसल में आहिनि। इहो ई सबबु आहे जो साईंदाद सांद जे गीतनि खे सुरनि जे आलापन में समोइणु कंहिं फ़नकार लाइ ॾुखियो कोन्हे। साईंदाद सांद सिंधी ॿोलीअ जो सगारो शाइर हो। थरवासी प्रोफेसर साईंदाद सांद खे आंड्रे जी तकलीफ़ सबबु कराची जी ख़ानगी अस्पताल में दाख़िल कयो वियो, जिते आंड्रे जे ऑपरेशन बाद संदसि तबियत वधीक ख़राब थी वई। माउ ॿोलियुनि जे आलमी ॾिहाड़े 21 फरवरी 2024 ते सिंधी ॿोलीअ जो सभा जो शाइर साईंदाद सांद कराचीअ जी ख़ानगी अस्पताल में लाॾाणो करे वियो। अलाए छो असांखे वणियूं तुंहिंजूं ॻाल्हियूं, जिते बि वियासीं ॻणियूं तुंहिंजूं ॻाल्हियूं, अञा ज़िंदगीअ मां थका कोन आहियूं, अञा यादि आहिनि घणियूं तुंहिंजूं ॻाल्हियूं। मुश्ताक तांवरी, सिंध TV न्यूज़, कराची।